अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जनाब अली। उम्मीद है मां सब खुश हैं, शादो आबाद होंदो। दोस्तों अज असां सां गॾु आहे बेकस बलोच, जेको आहे सो हू बि पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहींदो आहे। अॼु असांखे टाइम ॾिनो अथई, अचो दिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ऐं सभिनी नाज़रीन खे बि मुंहिंजे तरफ़ां सलाम। जेके मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि मूंखे ॿुधनि था, अलाह साईं उन्हनि खे सदा सलामत रखे। अच्छा, असां तव्हांजे चैनल में असां ॾिठोसीं त जेको आहे सो कंजरनि जे मुल्क में आयासीं ऐं दवा थी वियासीं। इहे गिदड़ वारो मामिलो इहो कहिड़ो आहे? इहो कहाणी असांखे ॿुधाए सघंदो? हा जनाबली, सिंध में चवणी आहे हिकिड़ी त कंजरनि जे मुल्क में आयासीं त दवा थी वियासीं। सो हिकिड़ो हुयो गिदड़, सुबुह जे पहर में ॿाहिरि निकितो, पंहिंजे डर मां ॿाहिरि निकितो। मौसम बि सही हुजे, तमामु फर्स्ट क्लास, ऐं झुड़ बि हुजे, हवा बि हले पई, ऐं गिदड़ खे ॿाहिरि घुमंदे मज़ो आयो। सो सॼो ॾींहुं घुमियो, डंडूं ढोरा वस्तियूं वाण, मतिलबु घुमी फिरी जॾहिं शाम जो वापसि थियो त हुन खां पंहिंजो दग विसरी वियो। आख़िर हिकिड़े ॻोठ जे भरिसां अची लंघियो। उते छा हुजे जो ॻोठ जे भरिसां हिकिड़ो शिकारी बंदूक खणी पंहिंजी ॿनी घुमी रहियो। सो उन जो ॾिठो गिदड़ त बिना देर जे बंदूक हणी, जेको आहे कारतूस विझी बंदूक में ठका खणी कढाई त गिदड़ वञी पट ते फको कयो। सो गिदड़ पट ते किरियो, पर गिदड़ जा भाग भला हा। गिदड़ खे गोली न लॻी, पर ठकाव ते ईअं दमान में किरी पियो। ऐं जॾहिं किरियो त गिदड़ सोचियो हाणे जो उथी भॼंदुमि त वरी ॿीहर हणंदो गोली, वा ॿीहर त जेको आहे सो घुसंदी कान, मतां मरी पवां। सो गिदड़ मरण जो छंदु करे सुम्ही पियो। हाणे गिदड़ ईअं सुतो पियो हुजे ॼण हाज़िर वारे होटल ते मुआरी जेका वांदी संगत आहे उहा सुती पई हुजे। सो बहरहाल शिकारी हुनजे वेझो आयो, ठकाव ते ॿियो बि हमरा हुते अची पहुतो, ऐं उन जी पुछा कई त गिदड़ मारियो अथई छा? जी हा यार, गिदड़ मारियो आहे। यार भाउ जो कमु कयो थी, पर यार गिदड़ जो मूंखे पुछ खपे। चई भले खपे वञे, को मसइलो ई कोन आहे। गिदड़ मुंहिंजे कहिड़े कम जो आहे? गिदड़ चयो मरी वियासीं, हाणे हिनखे मुंहिंजे पुछ जी कहिड़ी ज़रूरत आहे? उहो बि चई शुक्र आहे जो हिनखे पुछ जी ज़रूरत पई, कंहिं ॿिए शइ जी ज़रूरत पवे सा त अञा वधीक नुक़सान पवे हा। उहो बि पुछ मुंहिंजे कहिड़े कम जो आहे? भले खपे वञे, ज़िंदगी त बची वेंदी। सो अञा इन्हनि सलाहनि में हुया त हिकिड़ो ॿियो हमरा बि अची पहुतो। सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। अदा गिदड़ मारियो अथव छा? जी हा, गिदड़ मारियो आहे। जी यार भाउ जो कमु कयो अथव, पर यार मूंखे गिदड़ जूं ॿ टंगूं खपनि, कंहिं हकीम मूंखे चयो त दवा ठाहींदा। गिदड़ चयो जी वञ भेणा, मार पवे हकीम खे ख़ुदा जी। सो सॼी दुनिया खुटी, सॼो मुल्क खुटो, ॿिया जानवर खुटा, जे मुंहिंजे टंगुनि मां दवा ठाहींदो। सो वरी बि सोचीं थी हाणे भॼंदुसि त मरंदुसि, भले टंगूं ॿ कपजी वेंदियूं, ॿिनि टंगुनि ते या हलंदुसि पियो, मुंहिंजो गुज़र सफ़र पियो थींदो, बि ज़िंदगी त बची वेंदी। अञा इन्हनि सलाहनि में हुया त मथां जेको आहे सो टियों हमरा बि अची फ़ाको कयो। जी सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अदा गिदड़ हा साईं, गिदड़ मारियो आहे। यार वाह जो कमु कयो अथव। हकीम हणखण जेको आहे सो हुन चयो त यार गिदड़ जो मग़ज़ खणी आ, तोखे मां फलाणी दवा ठाहे ॾींदुमि। गिदड़ चयो जी हाणे त मूं ज़िंदगी माना वञे थी पई। उतां दां करे चई जी कंजरनि जे मुल्क में आयासीं त दवा थी वियासीं। सो असां बि कंजरनि जे मुल्क में आहियूं। कंहिंखे असांजूं जंगूं थियूं खपनि, कंहिंखे असांजो मग़ज़ थो खपे, कंहिंखे असांजो पुछ थो खपे। मतिलबु त इन जे लाइ सिंध में चवणी आहे त कंजरनि जे मुल्क में आयासीं त दवा थी वियासीं। जी दोस्तों, इहो हुयो बेकस बलोच जेको असांखे टाइम ॾिनो। वधीक असांखे ॾिजाए इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।